सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात खां पोइ मौसम ख़ुशगवार थी वई आहे। लाड़काणे, शिकारपुर, चक, गढ़ी, यासीन ऐं ॿियनि हंधनि ते वसकारो थियो आहे। बिजली बंदि हुजण सबबि शहरी परेशानियुनि जो शिकार आहिनि। फसलुनि खे नुक़सानु पहुतो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात खां पोइ मौसम ख़ुशगवार थी वई आहे। लाड़काणे, शिकारपुर, चक, गढ़ी, यासीन ऐं ॿियनि हंधनि ते वसकारो थियो आहे। बिजली बंदि हुजण सबबि शहरी परेशानियुनि जो शिकार आहिनि, जॾहिं त फसलुनि खे बि नुक़सानु रसियो आहे। एक भेरो ॿीहर तव्हांखे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात खां पोइ मौसम ख़ुशगवार थी वई, जॾहिं त बिजली बंदि हुजण सबबि शहरियुनि खे परेशानियुनि खे मुंहुं ॾियणो पियो आहे। फसलनि खे बि नुक़सानु रसियो आहे। तव्हांखे ॿुधायूं त लाड़काणे, शिकारपुर, चक, गढ़ी, यासीन ऐं ॿियनि हंधनि ते बि वसकारो थियो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात खां पोइ मौसम ख़ुशगवार थी वई। लाड़काणे, शिकारपुर, चक, गढ़ी, यासीन ऐं ॿियनि शहरनि में मींहुं पियो आहे। बिजली बंदि हुजण करे शहरी परेशानियुनि जो शिकार आहिनि। फसलुनि खे बि नुक़सानु पहुतो आहे। हिते मां सभु अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। सांगी मां जिते बाइजी थाणे जी हद दयागीर चौकी वेझो बपोरियत अगवा थी विया आहिनि। बाइजी ऐं सदोजा थाणनि जे विच वारे इलाइक़े मां थादल विकिरो कंदड़ ॿिनि ॼणनि खे अगवा कयो वियो। प्यारो ऐं कामरान रियासती अगवा थी विया आहिनि। वधीक नफ़री तलब कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ मां सां शेयर करे रहिया आहियूं। सांगी मां जिते बाइजी थाणे जी हद दयागीर चौकी वेझो बपोरियत अगवा थी विया आहिनि। बाइजी ऐं सदोजा थाणनि जे विच वारे इलाइक़े मां थादल विकिरो कंदड़ ॿिनि ॼणनि खे अगवा कयो वियो आहे। प्यारो ऐं कामरान रियासती अगवा थी विया आहिनि। वधीक नफ़री तलब कई वई आहे। पुलिस जो इहो चवणु आहे बाइजी थाणे जी हद दयागीर चौकी वेझो बपोरियत अगवा थी विया आहिनि।